अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल पापनगर ड्रामे में चाचा थी छारे से बालाजी खान हाणे मिठल के मारे राबेल सां से शादी कंदो। छा शेर दिल हाणे से बालाजी खान के मारे ऐं उतां राबेल के आदत करे ईंदो। त दोस्तों तव्हांखे सॼी कहानी ई अपडेट इन नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾियण वारा दोस्तों वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा थी सघे मुंहिंजे यूट्यूब चैनल है मेरे व्लॉग खे लाज़मी सब्सक्राइब कंदा। दोस्तों सब्सक्राइब करण सां को जो बेल न करंदो काफ़ी असांजी हौसला वधे थी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। दोस्तों अवांजो टाइम वेस्ट न करे हलो था पंहिंजी कहानी ई अपडेट जी तरफ़। दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त बालाजी खान जो है राबेल जे मथा इं त ज़ोर रखंदो ऐं राबेल के साफ़ साफ़ चई छॾींदो त मां ही आख़िरी भेरो जेको आहे तोखे चई चुको आहियां। हाणे मां तोखे वधीक न चवंदुसि ऐं हाणे मूंखां जेतिरो जल्द थी सघे त हाणे पोयां तुंहिंजे घर में तबाही मचाए छॾींदुसि। राबेल चवंदो त बालाजी खान तूं भले मुंहिंजे घर में तबाही मचा बहरहाल मां तोसां शादी करण वारो न आहियां न ही तोखे पंहिंजो कंदुसि। बहरहाल हिकु न हिकु ॾींहुं मां हितां ज़रूरु आज़ाद कंदुसि। शेर दिल ऐं मल्हार जेको आहे मूंखे हितां ज़रूरु आज़ाद करे वेंदा। बालाजी खान चवंदो त राबेल तूं इहो आसरो लाहे छॾ त शेर दिल जेको आहे तोखे हितां आज़ाद कराईंदो। बाक़ी हा राबेल जेल में आया ऐं हू जेल में ई मरी वेंदो। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त शेर दिल जेको पंहिंजा सभु माण्हू गॾु करे सारंग ऐं कमदिल खे चई छॾींदो तव्हांखे होशियारी करणी पवंदी ऐं तव्हांखे मूंसां गॾु हलणो पवंदो छो जो मूं राबेल जो पतो लगायो आहे ऐं तव्हां मूंसां गॾु थियो त इन रस बालाजी खान खे टांटा ॾेई हुतां जेको आहे राबेल खे आज़ाद करे अचूं। सारंग चवंदो त शेर दिल तूं ही सची पियो चईं या वरी असां सां मज़ाक पियो करीं। शेर दिल चवंदो त सारंग मां मदद करण वारो न आहियां उनजे करे तव्हांखां जेतिरो जल्दी थी सघे त तव्हां गाॾियुनि ते चढ़ो त इन रस बालाजी खान मथां हमलो कयूं ऐं हुतां जेको आहे राबेल खे आज़ाद करे अचूं। ईअं न थिए जो रस बालाजी खान राबेल मथां ज़ुल्म करे ऐं चाचा मिठले ते घणो परेशान हुजे उनजे करे चाचा मिठल जी परेशानी ख़त्म करण लाइ असांखे राबेल आज़ाद करणो पवंदो। सारंग चवंदो त हा शेर दिल तव्हां देर न कयो हींअर जो हींअर निकिरो। ईअं न थिए जो रस बालाजी खान राबेल खे ॿिए हंधि लिकाए छॾे। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त शेर दिल जेको आहे राबेल खे आज़ाद करे घर पहुचंदो त पोइ मिठल जेको आहे उन जा छोरा मञींदो। मिठल उनखे चवंदो त शेर दिल पुट इहा तुंहिंजा थोरा थिया जो तो मुंहिंजे धीउ राबेल खे आज़ाद कयो ऐं तो मुंहिंजी दिलि ठारियो। अगरि जेकॾहिं तूं राबेल खे आज़ाद न करीं त पोइ रस बालाजी खान मुंहिंजी न्याणी मथां ज़ुल्म करे। शेर दिल चवंदो त चाचा मिठल इहे बिल बि असांजी इज़त आहे ऐं तुंहिंजी बि इज़त आहे उनखे ज़रूरु आज़ाद कराईंदासीं। दोस्तों उमीद है कहाणी आई तव्हांखे पसंदि असांखे ॾींदा इजाज़त वरी तव्हां सां मिलंदासीं के नई वीडियो में। ख़ुदा हाफ़िज़।